अस्सलामुअलैकुम स्टूडेंट्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल मरी अकेडमी। जी तो असां ग्रामर जो कोर्स स्टार्ट करे चुका आहियूं, जंहिंमें असां गुज़िश्ता 4 वीडियो अपलोड करे चुका आहियूं। ये जो आहे असांजो 5th नंबर वीडियो है, जंहिंमें असां स्टडी कंदासीं प्रीपोजिशन खे। प्रीपोजिशन आहे छा, इहो यूज़ किथे कयो वेंदो आहे, इनके यूज़ कबो छो आहे। सेम थिंग्स पहिरां असां हिन जी डेफिनेशन पढ़ंदासीं, जेको असांजे हिन बोर्ड ते लिखियलु आहे। जीअं त प्रीपोजिशन इज़ अ वर्ड दैट शोज़ द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन और प्रोनाउन। प्रीपोजिशन हिकिड़े क़िस्म जी वर्ड है, जेको शो थो करे, आइडेंटिफाई थो करे या रिलेटिवनेस ॾसे थो छा जे बारे में, नाउन ऐं प्रोनाउन जे बारे में। तव्हांखे कॉन्सेप्ट जो फील न आयो हूंदो, कीअं शो थो करे, छा थो करे, कीअं कनेक्ट थो करे नाउन ऐं प्रोनाउन खे। त इनखे असां सभ खां पहिरां कुझु एग्ज़ाम्पल्स सां सम्झंदासीं, पोइ असां हिनखे वञी डिटेल में सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरां जेको असांजो इन जा जेके प्रीपोजिशन वर्ड कहिड़ा आहिनि, उहे आहिनि इन, ऑन, अंडर, etc। तमामु घणा आहिनि, जंहिंजे लाइ असां सभु कोन लिखी सघियासीं। इहे 3 जेके आहिनि मेन आहिनि। इहे कीअं यूज़ कया वेंदा आहिनि, ॿिनि वर्ड्स नाउन ऐं प्रोनाउन या इन्हनि अहिड़नि नाउन ऐं प्रोनाउन खे कनेक्ट करण जे लाइ कीअं यूज़ कया वेंदा आहिनि। द कार इज़ द कार इन द मॉल। हिकिड़ो कार आहे ऐं उहो मॉल में आहे, मतिलबु कंहिं शॉप में आहे। उन ॿिन्हिनि खे रिलेशनशिप करण जे लाइ जेको आहे, उन्हनि खे कनेक्ट करण जे लाइ जेको आहे इन यूज़ कयो वियो। मिसाल तौरु जीअं असांजो पाणी जे गिलास में पाणी हूंदो आहे, त इन खे कनेक्ट करण जे लाइ जेको आहे सो पाणी गिलास में आहे, त इहो छा आहे, असांजो में जेको आहे सो पाणी खे कनेक्ट करे थो गिलास सां। त ईअं ई नाउन ऐं प्रोनाउन खे जेको पाण में ॻंढे, त उनखे छा चयो वेंदो आहे, प्रीपोजिशन चयो वेंदो आहे। त अहिड़े वर्ड खे छा चयो वेंदो आहे, प्रीपोजिशन चयो वेंदो आहे। जीअं त असां वटि एग्ज़ाम्पल आहे, द केट इज़ अंडर द टेबल। केट लिखण विसरी वियो आहे असां खां, केट, द केट इज़ द अंडर द टेबल। जेको आहे केट छा आहे, टेबल जे अंडर आहे, त उहो छा आहे, टेबल जे अंडर आहे। त केट ऐं टेबल जी रिलेशनशिप खे केरु थो ॻंढे, अंडर थो ॻंढे। त अहिड़े जेको हिक ॿिए जी रिलेशनशिप खे ॻंढे ॿिनि नाउन ऐं प्रोनाउन खे, उनखे छा चयो वेंदो आहे, प्रीपोजिशन चयो वेंदो आहे। उमेदु आहे तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो, टॉपिक जो कॉन्सेप्ट जो फील आयो हूंदो, ऐं तमामु हिन मां सिखण मां कुझु मिलियो हुजे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु करे छॾिजो। मिलंदासीं अॻिले अमेज़िंग वीडियो सां। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। ऐं हिन में जेको आहे सो यूट्यूब चैनल जे जेको आहे सो डिस्क्रिप्शन में असां पंहिंजे व्हाट्सएप जो लिंक बि अटैच करे छॾियो आहे, जंहिंसां तव्हां इनखे एक्सेस करे था सघो। एंड अगरि हीउ वीडियो पसंदि आयो हुजे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। मिलंदासीं अहिड़े नए वीडियो सां, पंहिंजे ग्रामर जी कोर्स खे अॻिते वधाईंदे। तेसिताईं पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखिजो।